कंदकोट में मक़तूल अदब हुसैन सबज़ोई जी FIR दाख़िल न थियण ख़िलाफ़ STP तरफ़ां रैली कढी वई आहे। कारकुननि घंटाघर चौक खां एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो नारेबाज़ी कई आहे। अॻुवाणियुनि जो चवणु आहे त अदालती हुकुम बावजूद पुलिस नौजवान जी FIR दाख़िल नथी करे। FIR दाख़िल करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। कंदकोट मां अवां खे ख़बर ॾियूं पिया त मक़तूल अदब हुसैन सबज़ोई जी FIR दाख़िल न थियण ख़िलाफ़ STP तरफ़ां रैली कढी वई आहे। कारकुननि घंटाघर चौक खां एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो नारेबाज़ी कई। अॻुवाणियुनि जो चवणु हो त अदालती हुकुम बावजूद पुलिस नौजवान जी FIR दाख़िल नथी करे। FIR दाख़िल करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। कंदकोट में मक़तूल अदब हुसैन सबज़ोई जी FIR दाख़िल न थियण ख़िलाफ़ STP तरफ़ां रैली कढी वई आहे। कारकुननि घंटाघर चौक खां एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो नारेबाज़ी कई। तफ़सील मलकुंदासीं सिंध TV न्यूज़ रिपोर्टर बका मोहम्मद बंगवार खां। जी बका मोहम्मद आगाह कजो। जी बका मोहम्मद आगाह कजो, कहिड़ा अपडेट्स आहिनि? कंदकोट में मक़तूल अदब हुसैन सबज़ोई जी FIR दाख़िल न थियण ख़िलाफ़ STP तरफ़ां रैली कढी वई आहे। कारकुननि घंटाघर चौक खां एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो नारेबाज़ी कई। अॻुवाणियुनि जो चवणु हो त अदालती हुकुम बावजूद पुलिस नौजवान जी FIR दाख़िल नथी करे। FIR दाख़िल करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। जी बका मोहम्मद आगाह कजो। STP पारां रैली कढी वई आहे, कहिड़ा अपडेट्स आहिनि? हेलो जी बका मोहम्मद एहतिजाज जे हवाले सां आगाह कजो। जीअं त 28 ॾींहं अॻु सखर में रक्षा हलाईंदड़ नौजवान अदब हुसैन सबज़ोई जे क़त्ल बाबति इंसाफ़ न मिलण ते सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां दिलमुराद ॾहाणी जी अॻुवाणी में घंटाघर चौक खां एहतिजाजी रैली कढी वई, जेको शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि ऐं चौकनि जो गश्त कंदे प्रेस क्लब पहुती। मुज़ाहिरीन शिकारपुर पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदा रहिया ऐं मुज़ाहिरीन जो चवणु त 28 ॾींहं गुज़रण बावजूद बि नौजवान जो FIR दाख़िल न कयो वियो आहे, जेका रियासत पारां वारसनि सां नाइंसाफ़ी ऐं ज़ुल्म पिणु आहे। वारसनि जो चवणु आहे त मक़तूल जो लाश लावारस करे दफ़न कयो वियो। लाश वारसनि खे बि न ॾिनो वियो, जॾहिं त अदालत जे हुकुम जे बावजूद बि पुलिस FIR दाख़िल नथी करे। मुज़ाहिरीन वज़ीर आला सिंध ऐं IG सिंध खां मुतालबो कयो त फौरी नोटिस वठी करे गैर ज़िम्मेवारी कंदड़ आफ़ीसरनि ऐं अहलकारनि मथां नोटिस वठे ऐं क़दम खणनि ऐं मक़तूल जी FIR दाख़िल करे असुल जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। जी महिरबानी जी बका मोहम्मद आगाह करण लाइ।